ईद उल अज़हा वेझो अचण सां हिंगोरजा में क़ाइम माल फेरी में जानवरनि जी ख़रीदारी में तेज़ी अची वई। पेश आहे अब्दुल जब्बार चांग की रिपोर्ट। जी नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा में जो हर सूमर ते पिड़ी लगंदी आहे। अॼु आख़िरी पिड़ी आहे जो ईद उल अज़हा वेझो ईंदे ई जेका तेज़ी थी आहे माल में। हिते वापारियनि ऐं जेके ख़रीदारी जेके मर्कज़ जेके ख़रीदार आहिनि उन्हनि सां हाल अहिवाल कंदासीं। जॾहिं त ॿिए पासे जेको हिते कैंप भी लगाई वही आहे डॉक्टरनि जे तरफ़ां, माल जे डॉक्टरनि जे तरफ़ां, उन्हनि सां बि हाल अहिवाल कंदासीं। उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। असां वठण धारण जे लाइ छेला की नंढड़ा वॾा महांगा आहिनि, वॾा ॾियनि ई नथा। 7-7 8 हज़ार मरनि था सफ़ा साह में, उन जा बि 8-8 10-10 हज़ार अचनि। हाणे वधीक ॿिए माल खे असां कोन चुकायो आहे। जेको ख़ुशि माल आहे, जेके विढ़ंदड़ वठण आहिनि विढ़ंदा, वधीक महांगाई आहे। जेको माचिस आहे उहो 10 रुपया करे छॾियो अथनि। लूण 10 रुपया 20 रुपया किलो लॻो पिया। सही रेट कोन थो मिले, महांगाई थी वई आहे। 15 वारो छेलो हिते 13 में बि था घुरनि माण्हू। हर माण्हू तव्हांखे फिको थो नज़र अचे, पैसो किथे मुल्क रेट ई कोन्हे माल खे कीअं खपायूं। किथे महांगी रेट, कलाकनि जा कलाक बीठा हुजूं सूरत किथे आहे रेट। हा हे ई कोन, माल खे गाह विझी विझी मरी विया। माल ग़रीब माण्हू पालियूं था, रेट आहे कोन, महांगाई जो दौर लॻो पियो आहे। माना बाज़ार न सही रेट नथो मिले, ख़र्च वधी विया आहिनि। असांजे हिते तक़रीबन 8-10 हज़ार ख़र्च आहे, माना 4 एनिमल ताईं। उन खां अलावा सीड़प आहे, ॿियो आहे, टियों आहे। माना असांखे उहो रेट नथो मिले, असांखे रेट सही मिलणु खपे। बहरहाल पीढ़ी में इहो हाल कोन्हे को माल मदो कोन थो करे। वापारियुनि खे नुक़सान थिए पियो ॾाढो, एतिरो कोन था कमाइनि वापारी। नुक़सान माना वधि में वधि थो पए। महांगाई लॻी पई आहे, जेको आहे बेरोज़गारी, महांगाई हिकिड़ो ॾिसो था ॾींहों ॾींहुं जेको आहे हर शइ जो रेट वधे थो पियो। ग़रीब माण्हू काॾे वञे। विचोली सीज़न आहे, विचोली सीज़न आहे। एतिरी वीचारा हो जेको साल पालनि था पंहिंजे जानवर खे, उन्हनि जो बि हक़ु लहे न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। हर कंहिंजो पंहिंजो मुल्ह आहे। अलाह साईं सभिनी खे पंहिंजो गंज ॾिनो आहे ऐं माण्हुनि खे इहा शइ करणु घुरिजे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते जेका कैंप लॻल हुई, जेका माल जे लाइ डॉक्टरनि जेका लॻाई माल खे वैक्सीन जे लाइ, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आयो त जेके मालवंद माण्हू आहिनि उन्हनि खे पैगाम ॾिनो त हिते अचनि ऐं वैक्सीन कराइनि। जेके घर में उन्हनि जा डोर बोर बीठल आहिनि उन्हनि खे बि अची वैक्सीन कराइनि जीअं माल सेहतमंद रहे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा। हिंगोरजा मां रिपोर्ट मां ॾिठी। उन खां